बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। काफ़ी दोस्त ये सवाल कन पिया था काजी कादन जड़न मानन के गदार छो चयो है। भाऊ काजी कादन सुठा कम भी कया लेकिन हिन सिंध सां गदारी भी कई। अरगुनन जे दौर में हिन जेके कम कया तव्हां उन्हनि खे ॾिसो त उहे जेके हिन कम कया त उन में ई गदार थियो। पोयां हिन केतिरा चङा कम कया हुजनि सुठा कम कया हुजनि पर गदार गदार ई रहंदो। बाक़ी जेके सिंध जा सूरमा आहिनि जिन सिंध जे लाइ सिर ॾिनो त उन्हनि खे सूरमो ई चवंदासीं। ऐं पहिरीं हिननि केतिरो बि सिंध जे लाइ छा बि उन्हनि कयो हुजे पर उनखे सिंध सां जेको आहे सो प्यार हो। उन्हनि सिंध जे लाइ पंहिंजो सर ॾेई छॾियो, पंहिंजूं जानियूं ॾेई छॾियूं। बहरहाल पहिरीं उहे माठ में हूंदा हुआ या बग़ावत वग़ैरह न कंदा हुआ पर पोयां सिंध अहिड़ो वक़्तु आयो, ॾुखिया वक़्तु सिंध आया, धारे हमलावरनि जॾहिं सिंध ते हमिलो कयो त सिर उन्हनि ॾिना, क़ुर्बानियूं उन्हनि ॾिनियूं। उहे सूरमा आहिनि बाक़ी जिन्हनि सिंध में वेही सिंध जो खाई पी सिंधी आवाम सां गदारी कई, सिंध सां गदारी कई, उहो काज़ी कादन त ठहियो भले केर बि हुजे उहो गदार थियो। उन खे असां गदार चवंदा रहंदासीं। गदार हमेशह गदार हूंदा आहिनि। गदार कहिड़ा बि कमु कनि पोयां सिंध सां गदारी करे पोयां कहिड़ा बि कमु कनि सुठा कमु कनि पर गदार गदार ई रहंदा।